आलमी अमन में पाकिस्तान पंहिंजो अहम किरदारु निभायो आहे। इन हवाले सां असां हिते मौजूदु आहियूं कराची जे शहर गिदरी वारे इलाइक़े में। हिते असां शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि खां मालूम कंदासीं त हीउ जेको ईरान ऐं अमेरिका विच में जंग हुई उनजी रोकथाम लाइ, उनजे अमन जे लाइ जेको अहम किरदारु अदा कयो पाकिस्तान, ख़ुशूसन फील्ड मार्शल आसिम मुनीर, वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ़ ऐं ॿिया जेके स्टेक होल्डर आहे, उन्हनि जो उन हवाले सां जेको किरदारु हो उन्हनि मजबूर कयो जो ॿिन्ही मुल्कनि खे वेही करे ॻाल्हियुनि ते अची विया ऐं उन्हनि पाण में जंगबंदी कई। जंगबंदीअ खां बाद उहो अॼु ॻाल्हियुनि में ऐं उहो मुआदो तइ थी वियो ऐं अमन जो वॾो जेको इहो मिसाल क़ाइमु थी वियो आहे। इन हवाले सां शहरनि जो छा चवणु आहे, असां हिते मौजूदु कुझु शहरनि सां ॻाल्हाईंदासीं। हुकूमत की बात करूँ, ये तो उन्होंने बहुत अच्छा किया कि जंग रुक गई, तो उससे सिर्फ 2 मुल्कों का नहीं था, ये पूरी दुनिया का था। अब लाजमी सी बात है कि जब जंग लगती है तो फिर जंग में तो सब जायज़ हो जाता है। अभी हमें इंडिया इधर से घेर रहा है, अफगानिस्तान को बीच में लाया हुआ है, तो ये जंग फिर छिड़ती। तो हमारे फील्ड मार्शल ने भी कहा था कि जब हम जाएंगे तो आधी दुनिया साथ लेके जाएंगे, क्योंकि हम भी अल्हम्दुलिल्लाह सुपर पावर है। पाकिस्तान को भी बहुत बेनिफिट है। जब से अमेरिका और ईरान की भी जो जंग हुई है, इस जंग बंदी हुई है, इससे पाकिस्तान का भी बहुत फ़ायदा है और पूरी दुनिया में हमारे मुल्क का नाम रोशन हुआ है कि पाकिस्तान ने, जिसको टेररिस्ट कंट्री कहते थे अदर कंट्रीज़, यूरोप कंट्रीज़, आज उसने साबित किया कि भाई वो अमन पसंद कंट्रीज़ है। इसे सुलह करवाने के बाद हमें उसका बहुत दुनिया को पैगाम गया कि हमारी कंट्री जो है अमन पसंद कंट्री है। कामयाबी पाकिस्तान जी थी आहे। पाकिस्तान हिकु वॾी कहिड़ी ताक़त थी करे उभरियो आहे। उनखां पोइ ईरान जी हिन वक़्तु मूंखे फ़तह नज़र आई। ईरान बिल्कुलु पंहिंजे ॻाल्हियुनि ते बीठो हुयो ऐं उन्हनि ॻाल्हियुनि ते ई क़ाइमु रहियो ऐं आख़िर में उन जी ई फ़तह थी ऐं हक़ ऐं सच जी फ़तह थी। ऐं काफ़ी टाइम खां इहो जेको अनस्टेबिलिटी क्रिएट थियल हुई ईरान ऐं अमेरिका जे विच में, जंहिंजे करे काफ़ी मुल्क उनजे ज़द में अचनि पिया। हाणे अमुन सभु चाहिनि था, अमुन हिकु बहितरीनु ॻाल्हि आहे ऐं अमुन थियो असांखे तमामु घणी ख़ुशी थी। ग्लोबली जेके बि वॾा हिकु ॾिसो न, इन सां हिकु इन्फ्लेशन रेट वग़ैरह ऐं ॿियूं काफ़ी शयूं जेकियूं वॾियूं चेंजिस नज़र आयूं। हाणे जेकॾहिं इहो थी वियो आहे, अमन जो मुआदो थी वियो आहे, इहो ॿिन्हिनि कंट्रीज़ जे विच में भलो आहे त ग्लोबली लेवल ते इन जो बि हिकु वॾो इम्पैक्ट ऐं असरु सुठो किरदारु अदा रहंदो। ऐं शुक्रदा कयूं त ईरान जी इहा हिकु वॾी फ़तह आहे। शहरनि जो चवणु आहे त हीउ मुआदो सुठो अमल आहे, इन सां खिते में अमन थींदो। साॻी रीति हुननि जो इहो चवणो त ख़ासि तौर ते इन जंगबंदीअ लाइ अमेरिका ऐं ईरान जी ॻाल्हियुनि जे लाइ जेको अहम किरदारु फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अदा कयो, हीअ सॼी जेको सिनेरियो हुयो उनखे ॻाल्हियुनि जे दौर खे वधायो, जंगबंदियुनि ते आया ऐं मुआदो थियो। उन में हिन फील्ड मार्शल ऐं वज़ीर आज़म जो वॾो किरदारु आहे, जंहिंखे उन्हनि पिणु सारायो।